अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां रहीम बख्श पंवर। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नवाबशाह में करप्शन के ख़ात्मे वारे आलमी ॾियारे जे मौक़े ते डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन शहीद बेनज़ीराबाद मीर नादिर अली अबड़ो ऐं वाइस चांसलर शहीद बेनज़ीराबाद यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जरबानी की अगवानी में DC हाई स्कूल खां प्रेस क्लब नवाबशाह ताईं हिकु वॾी रैली कढी वई, जंहिंमें डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेक्रेटरी कुर्बान अली राहू, सर्कल ऑफिसर एंटी करप्शन, समाजी तंज़ीमुनि के नुमाइंदनि, सहाफ़िन, शेरिन, उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾी तादाद में शिरकत कई। रैली के खिताब कंदे डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन मीर नादिर अली अबड़ो ऐं ॿियनि चयो त करप्शन जे करे हक़दारनि खे पंहिंजो हक़ नाहे मिली रहियो। इन लाइ करप्शन जो ख़ात्मो ज़रूरी आहे। करप्शन मुल्क खे उॾेई जिया खाई रहियो आहे। इन करे नौजवाननि खे करप्शन जे करे पैदा थियल ख़राबियुनि बाबति आगाही ॾियणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। नाज़रीन, मातरी पुलिस जो मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं, 4 जवाबदार गिरफ़्तार। SHO मातली पंहिंजी टीम सां गॾु फुलेली पुल भरिसां खुफ़िया इतला ते कार्रवाई कंदे हिकु जवाबदार अब्दुल्ला माची खे 10 लीटर कचे शराब समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त हिकु जवाबदार पप्पू भट्टी कचे शराब जो ड्रम छॾे फ़रार थियण में कामयाब थी वियो। ॿिए तरफ़ चैनल वाह जी कंदी भरिसां शराब जी भट्टी ते छापो हयो वियो, जिथां अणतयार थियल 3 लीटर जा 2 अदद ड्रम हथ करे हिकु जवाबदार अलाडिनो माची खे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त हिकु जवाबदार खानोवर शीरी मौक़े जो फ़ाइदो वठंदे फ़रार थियण में कामयाब थी वियो। चइनी जवाबदारनि मथां मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कया विया आहिनि। सेवण में ॻोठ बिलावलपुर जे रहवासियुनि जो खेरू देरो पुलिस जे मुबैना ज़ादियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। इन मौक़े ते मुतासिर औरतुनि सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त ॻोठ जे बासरनि नाहक असांखे मोटरसाइकिल चोरी केस में फसायो आहे। असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं। असां सां ॾींहुं राति आज़ार आहे। पुलिस बासरनि जी वंगार वेंदे असांखे तंग पई करे। असां शरीफ़ माण्हू आहियूं। 2 वेलनि जी मानी मुश्किल सां था खाऊं। असांखे बेगुनाह फासाइण जी कोशिशि पिया कनि। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP ॼामशोरो खां मुतालबो कयो आहे त पुलिस ऐं बासरनि माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नज़रीन, मटियारी में बि करप्शन जे आलमी ॾींहं जे हवाले सां तालका अस्पताल मटियारी खां प्रेस क्लब मटियारी ताईं रैली कढी वई। रैली में DHO इरशाद अहमद कुरैशी, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर रफ़ीक जमाली, डिस्ट्रिक्ट ऑफिसर सिविल डिफेंस जलाल बाटी, एंटी करप्शन ऑफिसर अब्दुल खालिक समेत स्कूल जे शागिर्दनि शहरिन शिरकत कई। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 सुहेल अहमद आराई एंटी करप्शन संदसि चवणु हो त मुआशिरे में बदउनवानी जे ख़ात्मे जे लाइ असां सभिनी खे गॾियल तौर ते क़दम खणणा पवंदा। इन ॾींहं खे मल्हाइण जो असल मक़सदु करप्शन ख़िलाफ़ माण्हुनि में जागरूकता पैदा करणु आहे त जीअं हिन बुराई खे हमेशह लाइ ख़तमु करे सघिजे। टंडेलियार ज़िले में यूरिया बाण ब्लैक ते विकिरो थियणु लॻो। जीअं सबबि सियारे जी मुंद में कणक जी फसल बाण न मिलण करे फसल खे कापारी धक लॻण ऐं ईंदड़ सीज़न में कणक जो वॾो बहिरान पैदा थियण जा ख़दशा वधी विया। हिकु पासे ज़राअत खाते टंडोलियार जी कारकरदगी सवालिया निशान बणियल, ॿिए पासे खाते जे अमलदारनि बाण डीलर्स माफ़िया अॻियां हथियार फिटा करे मुकमल तौर ते बेवस बणियल आहिनि। नतीजे में यूरिया बाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। आबादगारनि इख़्तियारनि समेत DC टंडोलियार खां ज़राअत खाते जी सवालिया निशान बणियल कारकरदगी खे ॾिसी खेनि कार्रवायूं करण बाबति बाइख़्तियार बणाइण, ब्लैक ते यूरिया बाण खे विकिरो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे यूरिया बाण जी सरकारी अघ ते फ़राहमी खे यकीन बणाइण जो मुतालबो कयो आहे। सेवण वज़ीर आला सिंध जी ख़ासि हिदायतुनि ते ज़िले में तरक़ियाती कमनि खे जल्द मुकमल करण लाइ MNA सिकंदर अली रायपोटो जी अॻवानी में सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विस, सेक्रेटरी पब्लिक हेल्थ, डिप्टी कमिश्नर ॼामशोरो समेत ज़िले जे लाॻापियल अमलदारनि सां ॼामशोरो तालुके जे मांझंद ऐं सेवण जे मुख़्तलिफ़ वाटर सप्लाई स्कीमुनि जा दौरा कया, जंहिं में आमरी, झांगारा, सेवण जे वाटर सप्लाई स्कीमुनि, सेवण हद दाख़िलनि बाबति ज़िले जे लाॻापियल ऑफिसरनि खे सख़्ती सां हिदायतूं ॾिनियूं त जेके स्कीमुनि ते कमु हलंदड़ आहिनि इन खे जल्द मुकमल कयो वञे। लाड़काणे में चानका अस्पताल जे MS डॉक्टर अब्दुल सत्तार शेख पारां सिंध जे ॿियनि वॾनि अस्पतालनि वांगुरु लाड़काणे जी चानका अस्पताल में दाख़िल मरीज़नि खे डिश ट्रांसमीटर हाइजेनिक मानी जो जाइज़ो वठण बाद MS डॉक्टर अब्दुल सत्तार शेख चानका अस्पताल में दाख़िल मरीज़नि खे खाधो पहुचाईंदड़ ठेकेदार शबीर अहमद अब्बासी, डॉक्टर गुलज़ार तुनियो, डॉक्टर हाकिम अबड़ो समेत मुख़्तलिफ़ वार्डन मेडिकल यूनिट, सर्जिकल ICU समेत शेख ज़ैद चिल्ड्रेन पीड्स सर्जरी यूनिट समेत अस्पतालुनि जे ॿियनि वार्डनि जो दौरो कयो। इन मौक़े ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी MS मुक़ररु थियण सां चानका अस्पताल में जेके मसइला मसाइल हुआ उहे हल थी विया आहिनि, जीअं त मूंखां अॻु मरीज़नि खे दवाउनि समेत सफ़ाई सुथराई ऐं उन खां अलावा ॿियनि शयुनि जी शिकायतूं हुयूं, जिन खे हल करण जो मुकमल कोशिशि करे रहिया आहियूं। जरवार माइनर जे टुटल पुल 2 महीननि खां न ठही सघी। पुल तामीर न थियण ते इलाइक़े वासियुनि तालिब बोज़दार इतफ़ाक़ लुंड नवाब अली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़ मीडिया खे ॿुधायो त जरवार यारो लुंड रोड ते जरवार माइनर पुल 2 महीननि खां टुटल आहे ऐं हिन महिल ताईं इंतिज़ामिया पुल जी तामीर लाइ के बि क़दम न खयां आहिनि।
पुल टुटल हुजण सबबि रोज़ानो हादसा थियनि था। इन मुतालबो कंदे चयो त DC ऑफिस आॾो धरणो हणंदासीं। नौशेरा फिरोज़ में करप्शन के आलमी ॾींहं के मौके ते डिप्टी कमिश्नर ऑफिस का जुडिशनल कॉम्प्लेक्स ताईं रैली कढी वई। रैली में समूरनि सरकारी ऐं प्राइवेट ऑफिसनि के ऑफिसरनि शिरकत कई। इन मौके ते डिप्टी कमिश्नर ऑफिस के कमेटी हॉल में सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार के एडिशनल डिप्टी कमिश्नर सैयद अमार हुसैन, असिस्टेंट कमिश्नर नौशेरा फिरोज़, एहसानुल्लाह सर्कल ऑफिसर एंटी करप्शन मोहम्मद सांवल घोटो ऐं ॿियनि ख़िताब कयो। इन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर चयो त पूरी दुनिया में करप्शन मौजूद है। अक़वाम मुतहदा पारां साल 2003 में इहो कानून पास कयो त 9 दिसंबर ते हर साल आलमी इंसदाद करप्शन मल्हायो वेंदो। हिन चयो त करप्शन सां मुल्क ऐं क़ौमुनि जी तबाही थिए थी। करप्शन दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मौजूद है। करप्शन के ख़ात्मे लाइ हर शहरी खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। नाज़रीन, बुलंद शाह करीम में PP अॻवान मरहूम गुलाम हुसैन मंगसी के फर्ज़ंद मोहम्मद इब्राहिम मंगसी की सदारत में मंगसी बिरादरी पारां जलसो मुनक़द कयो वियो। जलसे गाह के पीपुल्स पार्टी के झंडनि ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी तस्वीरुनि सां सजायो वियो। मंगसी बिरादरी पारां मुनक़द कयल जलसे में अहम शख्सियतुनि PP के MPA मीर नादिर अली मंगसी, साबिक़ सेनेटर मीर सैफुल्लाह मंगसी, नवाबज़ादा मीर ज़रीन मंगसी समेत ॿियनि केतिरनि ई सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। जलसे के खिताब कंदे मीर नादिर ख़ान मंगसी चयो आहे त आउं बुलंद शाह करीम में बिरादरी के सॾ ते हाज़िर थियो आहियां। असां सभिनी बिरादरी के माण्हुनि खे गॾु खणी हलंदासीं। ईंदड़ बल्दियाती चूंडनि में भरपूर हिस्सो वठंदासीं। बिरादरी के माण्हू असां जे लाइ क़ाबिल इज़त आहिनि। आख़िर में हुन आयल माण्हुनि जो दिलि सां शुक्रियो अदा कयो। राणीपुर वेझो ॻोठ मलकूवाण में सूर्या बादशाह चौक वटां सिम नाले खे 10 फुट वेकिरो गारो पइजी वियो। गारे पवण सबबि कणक जो 10 जरे फसल पाणी हेठि ॿुॾी तबाह थी वियो। गजनि जे बाग खे नुक़सान, फसलनि खे कापारी धक लॻण सां गॾु ॻोठ ॾांहुं वेंदड़ रस्तो ॿुॾी वियो। ॻोठ ऐं शहर जो राब्तो मुअतल थी वियो। स्कार्प जो अमलो आख़िर ताईं ग़ाइबु रहियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण गारो बंदि कयो। इन मौक़े ते ॻोठाणनि सिंध प्रेस क्लब राणीपुर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते निसार अहमद सेतो, उमेर सेतो, कयूम सेतो, रऊफ़ सेतो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त स्कार्प खाते जे अमलदारनि खे इतला ॾियण बावजूदि अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत गारो बंदि कयो। इन्हनि चयो त ॻोठ मलकूवाण जे आमदो रफ़्त जो रस्तो पिणु ॿुॾी वियो आहे। जीअं सबबि आमदो रफ़्त मुअतल बणियल आहे। एहतियात कंदड़ ॻोठाणनि DC खेरपुर तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ॿियनि वसवारनि खे वार करण जी अपील कई आहे। लाड़काने शहर जी सिविल लाइन थाणे जी हद में मोटरसाइकिल सवार हथियारबंद पीपल्स कॉलोनी वासी 38 वरनि जो सलीम मुगेरी खे क़त्ल करे छॾियो। वाक़े खां पोइ हद जे सिविल लाइन थाणे जी पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। मक़तूल जे वारसनि ॿुधायो त असांजे कंहिं सां दुश्मनी न आहे। ख़बर नाहे त कंहिं असांजे गबरू खे क़त्ल कयो आहे। ॿिए पासे सिविल लाइन थाणे जी पुलिस वाक़े की जांच शुरू करे छॾी आहे। मातली में पीपल्स पार्टी सिटी के नए चूंडियल बॉडी की मान में अलमदीना वेलफेयर फाउंडेशन के चेयरमैन रईस रसूल बख्श नोतकानी पारां ब्लू डायमंड होटल मातली की आजाणी तकरीब मुनक़द कई हुई, जंहिंजी शुरुआत कलाम पाक की तिलावत सां कई वई। इन मौके ते महिमान ख़ासि IT मिनिस्टर मैडम तंज़ीला कंबराणी, MPA मातली कोऑर्डिनेटर मोहम्मद सालिया उर्फ बबलू हालेपोटो पारां सिटी मातली के नए चूंडियल उहदेदारनि हाजी रिज़वान अहमद कायमखानी, रेस करमुल्ला खान निज़ामानी ऐं काज़ी अब्दुल वहाब के मुबारकबाद ॾिनी। इन मौके ते समाजी अॻवान रेस रसूल बख्श नोतकानी पारां समूरनि आयल महिमान में सिंधी सकाफ़त अदरक जा तोहफ़ा पेश कया। ऐं मटियारे में क़ौमी शहरा ते मदरसा जामिया गोसिया वटि कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पई, जंहिंमें हिकु औरत ऐं नींगर समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में हिक जी हालत नाज़ुक हैदराबाद रेफर कयो वियो। पुलिस मूजिबि मटियारी वेझो ॻोठ बच्चू गेलो वासी वॾेरो फिरोज़ गेलो ऐं संदसि पुटु सुहेल गेलो मोटरसाइकिल ते मटियारी अची रहिया हुआ त क़ौमी शहरा तां हैदराबाद खां हाला ईंदड़ तेज़ रफ़्तार कार सां टकराइजी विया, जंहिंमें वॾेरो फिरोज़ गेलो, संदसि पुटु सुहेल गेलो ऐं कार में सवार हालावासी औरत मसमात कज़बानू कुंबर ऐं मासूम नींगर 5 साला फिरदौस कुंबर ज़ख़्मी थी पयूं। ज़ख़्मियुनि खे फ़ौरी तौर मटियारी तालका अस्पताल आंदो वियो, जितां वॾेरो फिरोज़ गेलो खे ॻड़ती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। नाज़रीन, इहो अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक पेज डेली कल्याण ऐं यूट्यूब चैनल डेली कल्याण।